Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. मौजूदा हुकूमत मुल्क के गटर में वठी वञी रही है। पाकिस्तान में हिन वक्त अब्दुल हमीद डोगर जहिड़ा टाउट भरिया पिया आहिनि। नैब जो मुलाज़िम शहजाद अकबर 8,000 रुपयनि ते अदलिया के लेक्चर दींदो आहे। असां अहमकनि जी जन्नत में न पिया रहूं। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सुप्रीम कोर्ट में पंहिंजी नज़रसानी केस ते दलील। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दलील ॾींदे इंकशाफ़ कयो त आगा इफ्तिखारुद्दीन मिर्ज़ा मूंखे क़त्ल जी धमकी ॾिनी। मुंहिंजी घरवारी केस दाख़िल कराइण वई त पुलिस घरू वज़ारत खां इजाज़त वठण जो चई वापसि मोटाए छॾियो। मिर्ज़ा इफ्तिखारुद्दीन खे सुप्रीम कोर्ट में प्रोटोकॉल ॾिनो वियो। आउं क़त्ल थियुसि त शहीद सॾाईंदुसि ऐं जन्नत में वेंदुसि। इफ्तिखारुद्दीन जो वास्तो शहजाद अकबर सां आहे, तंहिं करे संदसि ख़िलाफ़ जांच रोकी वई। अदालत मुंहिंजे केस में फिरदौस आशिक अवान ख़िलाफ़ कार्रवाई जो चयो, पर खेसि पंजाब में सुठो उहिदो ॾिनो वियो। चौधरी शुगर मिल्स केस में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ 26 मार्च ते ॿीहर तलब। मरियम नवाज़ के जुमे ते नैब लाहौर में पेश थियण जा नोटिस जारी। मरियम नवाज़ उन खां अॻु 11 ऑगस्ट 2020 में नैब लाहौर में पेश थी हुई। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं JUIF जे सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। मौलाना फज़ल रहमान PDM जे इजलास में आसिफ ज़रदारी जे रवैये खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्ते दौरान मौलाना फज़ल रहमान चयो त आसिफ ज़रदारी जे रवैये ते मूंखे बि ॾुख रसियो आहे। आउं इमरान ख़ान खां वधीक टैक्स अदा कंदी आहियां। इमरान ख़ान में शिकस्त क़बूल करण जो हौसलो नाहे। फ़रोग़ नसीम सियासी एजेंडा पूरी करण लाइ उहिदे जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। कॾहिं वकील त कॾहिं वज़ीर बणिजी वेंदो आहे। फ़रोग़ नसीम अदालत सां रांदि खेॾे पियो। सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस में सरीना ईसा धीउ ऐं मुड़ुसु सूदो पेश। सरीना ईसा अदालत में दलील ॾींदे चयो आहे त शहजाद अकबर नौकरी शुरू कई त संदसि पघार 35,000 रुपया हुई। हू अॼु अमीर बणिजी वियो, पर कॾहिं बि पंहिंजा असासा ज़ाहिर न कया। शहजाद अकबर जे हर मामले ते पर्दो रखियो पियो वञे। नैब FIA ऐं FBR हिन मामले ते छो ख़ामोश आहिनि? केस ते अदालती कार्रवाई लाइव ॾेखारण सां सच अवाम अॻियां अची वेंदो। सरीना ईसा सुप्रीम कोर्ट में पंहिंजा दलील मुकमल करे वरिता। वफ़ाक़ी सरकार जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस ते अदालती कार्रवाई लाइव ॾेखारण वारी दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा करे छॾी। सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस जे ॿुधणी दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त अदालती कार्रवाई TV ते लाइव ॾेखारण सां केतिरा ई मसइला पैदा थींदा। मीडिया जा नुमाइंदा हूंदे अदालती कार्रवाई लाइव ॾेखारण जो को बि जवाज़ नाहे। मीडिया जा नुमाइंदा अदालती कार्रवाई सोली ॿोलीअ में अवाम ताईं पहुचाईंदा आहिनि। लाइव नशरियात सां जजिस अवामी बहस जो हिसो बणिजी वेंदा, जंहिंसां ट्रायल मुतासिर थी सघे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़िते में अमन लाइ भारत खे पहिरियों क़दम खणणो पवंदो। समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल थियण घुरिजनि। कश्मीरियुनि खे जाइज़ हक़ ॾियणु पाकिस्तान समेत भारत लाइ बि फ़ाइदेमंद आहे। पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापा बहितर करणु घुरूं था। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे त अफ़गानिस्तान में अमन थिए। ख़ुशी आहे त पाकिस्तान अफ़गान अमन अमल में किरदारु अदा कयो। NA 75 डस्का ते छिकताण वारी सूरत हाल बरक़रार आहे। नंढी चूंड रमज़ान खां पोइ करायो। पंजाब जे घरू खाते इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। घरू खाते जो मौक़िफ़ आहे त तक ते छिकताण ऐं वोटर्स में ख़ौफ़ सबबि टर्न आउट मुतासिर थी सघे थो। इलेक्शन कमीशन डस्का में नंढी चूंड लाइ पोलिंग 10 अप्रैल ते कराइण जो ऐलान कयो आहे। सुप्रीम कोर्ट सखर बैराज कॉलोनी जो बंगलो लीज़ ते ॾियण बाबति केस में AG सिंध सेक्रेटरी आपाशी ऐं सेक्रेटरी मालखाना खे तलब करे वरितो।
केस जी ॿुधणी दौरान जस्टिस मुशीर आलम चयो त ॿुधायो वञे त बंगलो कहिड़े कानून तहत लीज़ ते ॾिनो वियो। अवामी ज़मीन खे ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। जस्टिस याया आफ़रीदी चयो त जेकॾहिं असां इन जी इजाज़त ॾियूं त इहो ख़तरनाक मिसाल हूंदो। अदालत खे ॿुधायो वियो त ज़मीन लीज़ ते ॾियण दौरान ग़ुलाम मुस्तफ़ा आपाशी खाते जो सेक्रेटरी हो। आमदनी का वधीक असासा रेफरेंस में सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कल दमक़रार। सुप्रीम कोर्ट आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस ॿीहर सिंध हाई कोर्ट न उमाणे छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त सिंध हाई कोर्ट हक़ीक़तुनि जो जाइज़ो वठी 2 महीननि अंदरि ॿीहर फ़ैसिलो करे। ॿुधणी दौरान जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में ज़मानत जा कारण बयान न कया आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जा कारण बाद में जारी किया वेंदा। कराची बेंच सिंध हुकूमत को ये कह रहा है कि इनको नौकरी से निकाल दें, और हैदराबाद बेंच हमें ये कह रहा है कि आप इनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं करेंगे और इनकी तनख्वाह भी जारी रखेंगे। जो मुमकिन था वो हमने किया कि कमीशन को लिखा कि 2 महीने में भर्ती कर लें, और इनकी तनख्वाह जारी रखी और इनको निकाला भी नहीं। लेकिन बराए मेहरबानी सिंध हाई कोर्ट हमें ये गाइड करे कि हम इनमें से किस बेंच के फैसले पर अमल करें। अब अगर ये एहतजाज कर रहे हैं कि हम उनको रेगुलराइज करें बगैर सिंध पब्लिक सर्विस कमीशन के, तो हम नहीं कर सकते, इसलिए कि अदालत ने हमें रोक दिया है। लिहाजा जो ये एहतजाज कर रहे हैं, मेरी इनसे गुजारिश है कि वो अपने अपने स्कूलों में जाएं। अब भी स्कूल खुले हुए हैं, लेकिन ये तमाम हेड मास्टर्स यहाँ एहतजाज कर रहे हैं और अपने स्कूलों में नहीं जा रहे हैं। ये एहतजाज यहाँ जो कर रहे हैं उसका हल हमारे पास नहीं है। सिंध सरकार IBA टेस्ट पास हेडमास्टर्स के कमीशन जी टेस्ट बिना पको करण खां इनकार करे छॾियो। हेडमास्टर्स के एहतजाज ख़त्म करण, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में टेस्ट ॾियण ऐं अदालतुनि सां राब्तो करण जो मशवरो। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो त कमीशन बिना हेडमास्टर्स जी भर्ती ख़त्म कयो। हैदराबाद बेंच हुकुम ॾिनो त हेडमास्टर्स ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करियो। सिंध हाई कोर्ट रहनुमाई करे त असां कहिड़े बेंच जे फ़ैसिले ते अमल करियूं। हेडमास्टर सिंध असेंबली ॿाहिरां एहतजाज ख़त्म कनि ऐं स्कूल में कमु जारी रखण सां गॾु अदालतुनि में वञनि। हुकूमत अदालती हुकुमनि सबबि संदनि मसइला हल नथी करे सघे। कराची में IBA टेस्ट पास हेडमास्टर्स जो मुस्तक़िली लाइ सिंध असेंबली आॾो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। औरत हेडमास्टर्स जो बि वॾो अंग धरणे में शरीक। हेडमास्टर्स जो चवणु आहे त मुस्तक़िली जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन कॉलेजिस में भर्तियुनि लाइ रूल्स ठाहे सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾिया। अदालत तरफ़ां सुञाणप कार्ड ब्लॉक ऐं मुदे ख़ारिज हुजण बावजूदु उमीदवारनि खे इम्तिहाननि में विहारण जो हुकुम। कॉलेजिस में भर्तियुनि ऐं सुधारनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत हुकुम ॾिनो त जिन उमीदवारनि जा पेपर्स रहियल आहिनि उन्हनि खां नई सवालनामे तहत इम्तिहान वरितो वञे। लॉ ऑफिसर अदालत खे ॿुधायो त इम्तिहान में ॿियनि सूबनि जा डोमिसाइल रखंदड़ उमीदवार बि हिसो वठी रहिया आहिनि। अदालत हुकुम ॾिनो त उन्हनि उमीदवारनि खे बि इम्तिहाननि में हिसो वठणु ॾिनो वञे। स्क्रूटनी त तव्हांखे ई करणी आहे। हैक चेयरमैन खे स्क्रूटनी मामले जी निगरानी जो बि हुकुम। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त 1500 मुलाज़मतनि लाइ 1 लख खां वधीक उमीदवारनि अप्लाई कयो आहे। समूरे मामले खे शफ़ाफ़ बणाए मेरिट ते कमु कयो वञे। अदालत सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन जी गैर हाज़िरी ते कावड़ ज़ाहिर कंदे खेसि फौरी तौर तलब कयो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सेक्रेटरी कॉलेजिस फौरी तौर ते पेश न थियो त संदसि ख़िलाफ़ वारंट्स जारी कया वेंदा। सेक्रेटरी कॉलेजिस जी जाइ ते